सोलंकी रानीपुर जमालदीन सोलंकी वासी पोरियत जो मुबैना ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ जी WC हेल्प सेंटर ते एहतजाज इंसाफ़ जो मुतालबो रानीपुर मौजूब रानीपुर भरसां ॻोठ जमालदीन सोलंकी वासी पोरियत जो WC हेल्प सेंटर रानीपुर पहुंची मुबैना ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कंदे ॿुधायो त बिरादरी जे बाअसर ग़ुलाम शबीर सोलंकी मुंहिंजी 10 जुरेब ज़रिए ज़मीन ते कब्ज़ो करे हथियार बंद विहारे कूड़ा खाता ठाराए छॾिया आहिनि। असां ज़मीन ते वञूं था त फायरिंग करे हिरासा करे रहिया आहिनि। कुछ ॾींहं पहिरियां बाअसर हथियार बंद साण करे मुंहिंजे घर ते हमलो कयो हुयो, जंहिंमें मुंहिंजी माउ ऐं मां ज़ख़्मी थी पिया हुआसीं, पर रानीपुर पुलिस असांजो कुझु बि ॿुधण जे लाइ तयारु नाहे। ज़मीन असांजे ख़ानदानी आहे, जंहिं खातो ऐं ढल जूं रसीदूं असां वटि मौजूदु आहिनि, पर बाअसर कब्ज़ो ख़त्मु नथो करे। हिननि SSP ख़ैरपुर IG CND IG सखर खां मुतालबो कंदे घुर कई त मूंखे तहफ़ुज़ ॾे ज़रिए ज़मीन मुंहिंजे हवाले कई वञे। गुलाम शबीर सोलंकी मोहम्मद नवाज़ नूर मोहम्मद में भी आया हूँ। सिविल में केस हले तो सही 3 साल 4 साल हले सही जॾहिं वञूं था ज़मीन ते त माना फेरिंग थो करे घर जे मथां राति ॾींहं असांजे निंड हराम माना चए थो तव्हांखे न छॾींदो के बनी घुरंदा त तव्हांखे हुन बाप मारी फेरिंग कई ऐं गोली गोली लॻियूं हे बि माना आहे सर्टिफिकेट ये को भी माना ऐसे जो रानीपुर पुॼी नथो करे उन सां मिलियो वेठो आहे अचे ई कोन थो असांजे माना ख़िलाफ़ माना उन सां दुरुची वेही थो रहे उहो बि सही सही उहो बि विया आहियूं ASP साहब ॾे बि वियो आहियां लेटर न हुया जी जी ओॾे बि विया आहियूं ओॾे बि माना साहब ॻाल्हाए त मसइले खे हल कर माना दुरुची वेही सर असां लाइ जो हक़ु जेको असांजो पंहिंजो याजी सिंध आहे सखर आहे DIG आहे असांखे पंहिंजो हक़ु ॼाणायो असांखे टोपियूं बि ॾेई वञे माना जॾहिं बि असां वञूं था काॾे बि वञूं था असां मथां फेरिंग गुलशन वसाण बि जी जी सर।